नसीराबाद जो ज़रिए पानी की खोट खिलाफ़ धरणो लगो आहे। सिंध तरक्की पसंद पार्टी के अगवाणनि की इन में नुमाइंदगी है। हींअर असां सां सिंध तरक्की पसंद पार्टी जा अगवान मौजूद आहिनि। मज़हर अली छुटो मौजूद आहे असां सां। इन खां पुछंदासीं साईं जो ज़रिए पानी की खोट खिलाफ़ नसीराबाद में नंढ साहिब ते जो धरणो लगायो वियो आहे तव्हां तक़रीबन सुबह का वठी करे तव्हां धरणो लगायो आहे। हींअर तक़रीबन मंझंदि थियण वारी आहे। तव्हां सां कंहिं अमलदार राब्तो कयो आहे ऐं तव्हां इन अमल के कीअं था ॾिसो जेको वारा तालुके खे ऐं नसीराबाद तालुके खे या कंबर ज़िले के जो सुकाइण की साज़िश आहे उन हवाले से तव्हांजो छा चवणु आहे? साईं असां मुसलसल 3 महीननि खां वठी जदोजहद कई आहे वारा शहर में पानी के मसइले ते ऐं मुख़्तलिफ़ नसीराबाद में भी धरणा अॻ में लगाया आहिनि। हींअर असां जमियत ऐं STP ॿिन्हिनि गॾिजी करे धरणो हयो आहे। सुबुह खां वठी को बि नुमाइंदो ज़ाहिर न थियो आहे ऐं न MPA थियो आहे न को इरिगेशन खाते मां को थियो आहे। ऐं हुननि जी जेकी माना जेकी ख़्वाहिश आहे त तालुको वार ऐं असांजो तालुको नसीराबाद बंजर थिए। जीअं असां ज़मीनूं ख़रीद कयूं, ठेकेदारियूं असांखे मिलनि, असांजा नुमाइंदा जिन खे असां वोट ॾिना आहिनि उन्हनि जी ख़्वाहिश इहा आहे त असां ज़मीनूं जी ख़रीदारी कयूं ऐं उन ठीका वठूं। ऐं असां वटि पहुता बि आहिनि अॻ में त तव्हां असांखे 2 महीननि जे हिसाब सां जिरेब ते असांखे अन्न ॾियो त तव्हांखे असां पुछड़ी ताईं वार जे आख़िरी टेल ताईं तव्हांखे पाणी ॾियो। उनजी पंहिंजी ख़्वाहिश आहे, वोट बि असांखां वठनि था। हींअर असांखो ठेकेदारनि जा बि ॻाल्हियूं ॿोलियूं असां सां कनि था। माना ग़रीब माण्हू खे एतिरो तबाह ऐं बर्बादु करण जे लाइ पोयूं। जी तव्हांजो अॻिलो क़दम छा हूंदो जेकॾहिं हींअर ताईं को बि नुमाइंदो या को बि सरकारी अमलदार ज़ाहिर न थियो आहे त अॻिते जे लाइ तव्हांजो छा स्टेप हूंदो ऐं छा तव्हांजे पंहिंजो हूंदो लाइ अमल हूंदो? साईं असां ॿिन्हिनि जमातनि इहो वाइदो इक़रार कयो आहे त असां राति बि हिते रहंदासीं, धरणो मौजूदु रहंदो। जेतिरा तव्हांखे टेल ताईं पाणी न मिलंदो असां न उथंदासीं।